तालीम खाते जे इख्तियारनि वटि कराची डिवीज़न में PSTs जी ख़ाली जायुनि जी हतमी लिस्ट जमा कराई वई आहे। कराची डिवीज़न में PSTs जूं कुल 3428 जायूं ख़ाली आहिनि, जिन मां 1045 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि, जॾहिं त 2333 जायूं अञा ताईं ख़ाली ज़ाहिर कई वियूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि वेस्ट ज़िले में PSTs जूं 234 जायूं ख़ाली आहिनि, 157 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि, जॾहिं त 77 उमेदवारनि खे अञा ऑर्डर जारी थियणा आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त ईस्ट ज़िले में 452 ख़ाली जायूं आहिनि, जिन मां 202 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि, 2500 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वेंदा। रिपोर्ट मूजिबि केमाड़ी ज़िले में 216 जायूं ख़ाली ज़ाहिर कयूं वयूं आहिनि, जिन मां 122 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी थी चुका आहिनि, जॾहिं त 94 जायूं अञा ताईं ख़ाली ॼणाई वयूं आहिनि। DO कोरंगी मूजिबि कोरंगी ज़िले में 574 ख़ाली जायुनि जी तस्दीक थी आहे, 221 ऑफर ऑर्डर जारी थिया आहिनि, 303 उमेदवारनि खे अञा ऑफर ऑर्डर जारी थियणा आहिनि। इख्तियारनि मूजिबि साउथ ज़िले में सभ खां वधीक यानी 1255 ख़ाली जायुनि जी तस्दीक थी आहे, रुगो 157 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी थी सघिया आहिनि, 1098 उमेदवारनि खे अञा ऑफर ऑर्डर जारी थियणा आहिनि। सेंट्रल ज़िले में 697 ख़ाली जायुनि जी तस्दीक थी आहे, 186 उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी थिया आहिनि, जॾहिं त 511 उमेदवार अञा ऑफर ऑर्डर जे इंतज़ार में आहिनि। वाज़ेह आहे त DO पारां तालीम खाते वटि कुझु ॾींहं अॻु जमा कयल ख़ाली जायुनि वारी लिस्ट में सीटूं घटि ॾेखारी वयूं हुयूं। सेक्रेटरी तालीम पारां कराची डिवीज़न जे समूरनि ज़िलनि जे ऑफिसरनि खे लिखत में तस्दीक थियल अंग अखर घुराया विया हुआ।